नाज़रीन, नवाब शामी ऐप का तरफ़ां मुतालबन जी मनता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे AK डायरी। जी AK डायरी। आपका पॉपुलेशन वेलफेयर के मुलाज़िमन जो बेनगरबा प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, हुन जा कहिड़ा मुतालबा आहिनि। असांजा मुतालबा पूरी सिंध में अॼु एहतिजाज आहे ऐं मोहम्मद पीरल दायो असांजो सिंध जो सदर आहे। उन जे अॻुवाणी में मां सीनियर नायब सदर मोहम्मद लुकमान बुगियो आहियां। जीअं त असांजा फिलाई मरकज़ जेके आहिनि हेल्थ में मुल्तक़िल कया था वञनि। असां जेको आहे सो ॾुख जी ॻाल्हि आहे त असां 1965 में ई असांजो अदारो खुलियो आहे, जंहिंमें असांखे माण्हू जेके ॻोठ में अचणु कोन ईंदा त असां उन्हनि माण्हुनि में हींअर अवेयरनेस आंदी आहे ऐं माण्हू फिलाई मरकज़ जेके पॉपुलेशन ते अमल करे रहिया आहिनि। मुतालबा आहिनि त जेके असांजा पॉपुलेशन डिपार्टमेंट जा फलाई मरकज़ आहिनि जेके हेल्थ में ज़िम कया पिया वञनि उहे न कया वञनि, इहो फ़ैसिलो असांखे नामंज़ूर आहे। ऐं ॿियो त असांजे डिपार्टमेंट में माइल मोबिलाइज़र आहिनि जेके गुज़िरियल 20 सालनि खां कमु करे रहिया आहिनि और उनखे रेगुलर न कयो आहे। अगरि रेगुलर कयो आहे कोर्ट जे हुकुम ते त उहो बि डिपार्टमेंट जे आला अमलदारनि जी या नाइंसाफ़ी आहे जेको असांखे पहिरियों ग्रेड ॾेई रेगुलर कयो आहे। असांजो हे पॉपुलेशन जेको 1962 खां कमु करे पियो, हाणे असां माशाल्लाह असांजो हे माण्हुनि खे घर घर वञी NOS ॾिनो आहे। हाणे बाक़ाइदा माण्हू इन ते अमल कनि पिया। जे पाकिस्तान जी आबादी खे घटाइणो आहे ऐं आबादी पाकिस्तान खे तरक़ी ॾिसणु ऐं ख़ुशहाल ॾिसणु चाहिनि था त हे ख़ानदानी मनसूबाबंदी ते अमल कराइणो पवंदो। असां इहो गुज़ारिश था कयूं, महिरबानी करे असांखे अधी असांजो सेंटर वापसि ॾिनो वञे। असांखे सीनियरिटी प्रोमोशन रिस्क अलाउंस असां जेके जाइज़ मुतालबा आहिनि असांखे ॿुधियो वञे। गली में सेंटर हूंदो उते सहूलियत हुई या अस्पताल में सहूलियत आहे, अस्पताल खां बहितर हुयो असांखे गली में ई पंहिंजा सेंटर वापसि ॾिना वञनि ऐं उन खां अलावा जेके हेल्थ वारनि खे रिस्क अलाउंस ॾिनो थो वञे असांखे छो नथो ॾिनो वञे। जी आपका पॉपुलेशन वेलफेयर जेका आहे हुनजे मुलाज़िमनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हुननि जा इहे मुतालबा आहिनि त असां जेको चार्टर ऑफ डिमांड ॾिनो आहे, जेके असांजा जाइज़ मसइला आहिनि उहे फिलफोर जेके हल कया आहिनि, न त ॿी सूरत में कराची प्रेस क्लब ऐं जे ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो करण खां पोइ जेका वज़ीर आला हाउस ॿाहिरां धरणो हयो